بسم الله الرحمن الرحيم الله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وآله الطيبين الطاهرين أما بعد فقد قال أبو جعفر إمام محمد باقر عليه السلام بني الإسلام على 5 دعائم إقامة الصلاة وإيتاء الزكاة وصوم شهر رمضان وحج البيت والولاية لنا أهل البيت. मुआज़िज़ सामीन व नाज़रीन इकराम, मोहब्बत अहल बैत जे उनवान सां अॼोकी 8 नशस्त में बयान कंदासीं त मोहब्बत अहल बैत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नज़दीक उनजा छा मरातिब ऐं छा मक़ाम आहिनि। जीअं त साबिक़ा नशस्तनि में ज़िक्र थियो त मोहब्बत अहल बैत अलैहिस्सलाम क़ुरान जी नज़र में छा आहे त मोहब्बत अहल बैत अलैहिस्सलाम जा काफ़ी मरतबा ऐं काफ़ी मक़ाम आहिनि, काफ़ी फ़ाइदा आहिनि जेके रिवायात में ज़िक्र थिया आहिनि जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नज़दीक, जिन मंझां हिकु मरतबे खे ऐं हिकु अज़मत खे ज़िक्र कंदासीं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाइनि था त मुंहिंजी अहल बैत जी मोहब्बत असास इस्लाम आहे, इस्लाम जी बुनियाद आहे। अमाली शेख तूसी ऐं अनीसुल मुहिब्बीन व बहजतुल मवालीन में हीअ रिवायत ज़िक्र थियल आहे तमामु असनाद सही सां त हिकु मरतबा जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजतुल विदा अंजाम ॾेई रहिया हुआ त पंहिंजे असहाब जे मुखातिब थी करे रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त ला युदखिलुल जन्नत इल्ला मन कान मुस्लिमा, जन्नत में कोई दाख़िल न थींदो सिवाय उन्हनि जे जेके मुसलमान हूंदा। त उन वक़्तु जनाब अबू ज़र गफ़ारी रहमतुल्लाह अलैहि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सहाबिन मंझां उथी करे जिन फरमायो वमल इस्लाम या रसूल अल्लाह, इस्लाम छा आहे या रसूल अल्लाह। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल इस्लामु उरियानुन, इस्लाम उरियान आहे, लिबासुहु अत्तक़वा, उन इस्लाम जो लिबास तक़वा आहे। व ज़ीनतुहु अल हया, उन इस्लाम जी ज़ीनत हया आहे। व मिलाकुहु अल वरआ, उन इस्लाम जो मिलाक ऐं मयार वरआ पाकीज़गी आहे। कमालुद्दीन व समरतुहु अल अमल, उन इस्लाम जो कमाल दीन ऐं समरो जेको आहे उहो अमल आहे। वलिकुल्ल शैइन असासुन व असासुल इस्लाम हुब्बुना अहलिल बैत, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हर शइ जी बुनियाद हूंदी आहे त अहिड़े तरीक़े सां इस्लाम जी बुनियाद जो नालो मोहब्बत अहल बैत अलैहिस्सलाम आहे। इन खां अलावा इमाम मोहम्मद बाक़िर जिन फरमाइनि था त इस्लाम जी बुनियाद 5 शयुनि ते आहे। इकामत सलात, निमाज़ जी के क़ाइमु करणु, व सौम शहर रमज़ान, रमज़ान मुबारक जा रोज़ा, व हजुल बैत, ऐं जिन्हनि ते हज वाजिब थी वञे उन हज खे अंजाम ॾियणु, व ईता औ ज़कात, ज़कात जो अदा करणु, वल विलायतो लना अहलिल बैत, अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी विलायत बुनियाद इस्लाम आहे। बशारत मुस्तफ़ा में जनाब जाबिर बिन यज़ीद इमाम मोहम्मद बाक़िर खां रिवायत था कनि त रसूल ख़ुदा हिकु ॾींहुं अली खे मुखातिब थी करे फरमाइनि था या अली अना व अंत व अबनाक अल हसन वल हुसैन, ऐं अली तूं ऐं मां ऐं तुंहिंजा फर्ज़ंद हसन ऐं हुसैन, व तिसअत मिन वलदिल हुसैन अरकान दीन, ऐं हुसैन जी नस्ल मंझां 9 जेके ईंदा उहे दीन जा रुकन ऐं 9 इमाम। मन तबअना नजा, जिन्हनि इन्हनि जी इतबा कई उहो कामयाब आहे। व मन तखलफ़ अन्ना फन्नार, ऐं जंहिं असांजी अली तुंहिंजी ऐं मुंहिंजी ऐं औलाद हुसैन मंझां जेके 9 ईंदा उन्हनि जी मुखालिफ़त कई उहो जहन्नम में दाख़िल कयो वेंदो। इन्हनि रिवायतनि मंझां नतीजो ज़ाहिर थो थिए त मोहब्बत अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम दीन इस्लाम जी बुनियाद आहे ऐं असास इस्लाम आहे। वधीक आइंदा किस्त में रिवायतूं ज़िक्र कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।